तो लॉकडाउन जे इन दरमियाने वक्त में सरगर्मियों मुअत्तल हुयूं ऐं आवाम ऐं जमियत उलमा जे माबैन इज्तिमा जी सूरत में राब्ते जो सिलसिलो मुनक़ते हो। अॼु जी इन अज़ीम शुहदाए इस्लाम कॉन्फ्रेंस में असां इहो आज़म दोहरायो त इंशा अल्लाह ताला जमियत उलमा इस्लाम जी हलंदड़ उहा जदोजहद जेका चंद महीननि जे लॉकडाउन जे करे मुअत्तल थी, हिकु दफ़ो ॿीहर असां जोश ऐं वलवले सां उन जदोजहद खे शुरू कंदासीं। शायद कोरोना की आड़ में पाकिस्तान के इन नामो निहाद थापियल सिलेक्टेड वजीर आजम के चंद महीना मोहलत मिली। इन चंद महीनन में भी उनके हिदायत वारो रस्तो न मिलो, सीधो रस्तो न मिलो। इन बदबख्त चंद महीनन में अवाम के मथा जुल्म जा पहाड़ तोड़िया, महंगाई जो अणखुद सिलसिलो शुरू थियो, कादियानिन के नवाजण जो सिलसिलो जारी सारी रहो। यो नाकाम हुक्मरान है जंहिंजे दौरे हुकूमत में ऐलानिया कादियानी तबलीग कंदा सरेआम मुल्क में फिरंदा वतन था। यो बद किरदार हुक्मरान है जंहिंजे दौरे हुकूमत में ऐलानिया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी तौहीन ते थी। यो बद किरदार हुक्मरान है जंहिंजी हुक्मरानी जहिड़ो मिसाल, बदतरीन मिसाल पाकिस्तान जे 72 साल तारीख़ में नथो मिले। छा तव्हां हिन जी नाकाम हुक्मरानी के वधीक बर्दाश्त करण जे लाइ तैयार आहियो? तो पोइ हक़ जो असां इंशाअल्लाह फर्ज़ंदे शहीद इस्लाम अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो जी क़यादत में इंशाअल्लाह जे सिंध में इन खां पहिरियां पुरअज़म थी करे जदोजहद कई ऐं आज़ादी मार्च जी सूरत में हिकु अज़ीम कारवां कराची खां निकितो ऐं कमू शहीद ते पंजाब में दाख़िल थियो। जेकॾहिं क़यादत जो हिकु दफ़ो ॿीहर हुकुम मिलियो त पहिरियां खां वधीक जोश ऐं जज़्बे सां इन कारवान खे पंजाब में ॿीहर दाख़िल कंदासीं। नारे तकबीर, क़ाइदे सिंध कदम बढ़ाओ, अकाबरीन जमीयत कदम बढ़ाओ। मुंहिंजा मोहतरम दोस्तों, इन अज़ीम शुहदाए इस्लाम जे उन्वान सां कॉन्फ्रेंस में मां जो तवज्जो एक बे मसले की तरफ ॾियारण चाहियां थो। तव्हांखे मालूम है शहीद इस्लाम हज़रत अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो रहमहुल्लाह जे पंहिंजी सॼी ज़िंदगी इस्लाम जे तहरीक खे अर्पे छॾी, जमियत उलमा खे अर्पे छॾी। जमियत उलमा इस्लाम में उन पंहिंजी बचपन खां जवानी खां शहादत ताईं पंहिंजी ज़िंदगी कुर्बान कई। ऐं उनजो मक़ाम छा त हुयो जॾहिं शहीद जी पेशानी ते असांजा मुर्शिद मुवाहिदन जा मुर्शिद हज़रत साईं हाले जवी दामत बरकातुल आलिया पेशानी ते बोसो ॾियनि पिया ऐं फरमायो त शहीद ख़ालिद महमूद दुनिया में भी तव्हांजा इस्तक़बाल थींदा हा। अॼु जन्नत में फरिश्ता ऐं हुरूं तव्हांजे इस्तक़बाल ऐं इंतज़ार में आहिनि। उन अज़ीम शहीद जी शहादत के 6 साल मुकम्मल थियण वारा आहिनि। 6 सालन जे तवील अरसे में जेको केस पाकिस्तान जे कोर्टन के 6 महीनन में मुकम्मल करणो हो, 6 सालन में वो मुकदमो कंहिं हिस्से में भी न हली सघियो आहे। असां चऊं था अदालतन जी कारकर्दगी जहिड़ी भी आहे, असां त अदालतन जो एहतराम करण वारा आहियूं, अदालत जो एहतराम जो दर्स ॾियण वारा आहियूं। पर इन सवाल जो जवाब आदलिया जे मथां ज़िम्मे आहे। आख़िर शहीद इस्लाम जे केस में कहिड़ा ताख़ीरी हरबा आहिनि, कहिड़ी रुकावट आहे जो 6 सालन में समाअत नथी थिए, मुक़दमो नथो हले। असां मजबूर आहियूं त शहीद इस्लाम जे मुक़दमे में हिकु दफ़ो ॿीहर आवाम खां पुछो त छा तव्हां शहीद इस्लाम जे केस में मैदान ते अचण जे लाइ तैयार आहियो? शहीद अल्लामा डॉक्टर ख़ालिद महमूद सुमरो, शहीद तेरी जुर्रत को, शहीद तेरी जुर्रत को। अवाम जी अदालत में जेकॾहिं मुक़दमो आयो तो पोइ असां सिंध जे हुक्मराननि खे ॿुधाइण चाहियूं था
शायद तमाजू हुकूमत भी सलामत न रहन। मां इन अल्फाज से अमा का इजाजत वठंदुम। अल्लाह रब्बुल आलमीन इन दीनी इज्तिमा में असां सभिनी जी शिरकत हाज़िरी के पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए। आमीन।